यार परू वडेरो मोहम्मद लायक तमाम बेहतरीन इंसान पर यार ये सालार खान अलाए कहते वियो इन जी अखियुनि में त ज़रे जो भी शर्म कोन्हे पंहिंजी भेण जो भी ख्याल नथो करे। सुल्तान ये दौलत अहिड़ी शइ आहे जंहिंजे करे रत रत जो दुश्मन बणिजी वेंदो आहे। घर पाड़ा ॻोठ वीरान थी वेंदा आहिनि। लानत आहे अहिड़ी सोच रखण वारनि ते, हेफ़ आहे उन्हनि ते जेकी मिल्कियत जे ख़ातिर पंहिंजनि जो रत था वहाइनि। परू यार इहो सभु कुझु हिते रहिजी वेंदो। बस यार इंसान खे रुगो कफन नसीब थिए बस। यार सुल्तान अहिड़ी सोच कंहिं वटा जेको इंसानियत खे मथे करे। हिते त जानवरनि वांगुरु विड़विड़ा लॻी पई आहे। परू शाम मां इहो मंज़र ॾिसी कोन सघंदुसि। इन कमीणनि जी बाज़ार में इंसानियत जो कोस हले यार इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। सुल्तान भाउ असां सालार खान जे ॻोठ में वेठा आहियूं। अॻे ई हुन सां कोन था ठहूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि कईसीं न हू वेतर तेज़ थी वेंदो। हलूं था बहितर इहो थींदो त कंहिंजे तरफ़ खां बि राय न ॾींदासीं। आउं हलंदुसि पर आउं गवाही मेहरू जे तरफ़ां ॾींदुसि। जेको थियो न ॾिठो वेंदो। ॾिस सुल्तान माण्हुनि जो तुंहिंजे मथां ऐं मेहरू मथां शक आहे। वेतर ॻाल्हि ख़राब थी वेंदी। पोइ ॾिसंदासीं। दिलि चयो त हलंदासीं न त कोन हलंदासीं। रईस नादिर त कंहिं कतार में ई कोन्हे। बाक़ी इहो सड़ियो सालार दौलत जे नशे में अखियूं बंदि कयो वेठो आहे। पंहिंजी न्याणी जी ज़िंदगी तबाह करे छॾिस। अमां छॾे हिननि जी ॻाल्हियुनि खे। इन्हनि माण्हुनि सां असांजो छा वञे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त मुंहिंजी ज़ाल छो न मोटी। भला अथनि छा अंदर में खोट। अमां हाणे त मां माण्हुनि जहिड़ो माण्हू आहियां। हा अब्बा हाणे हर को तुंहिंजी नेकी थो करे। हा अॻे त नशे में अखियूं ॿिले वांगुरु ॻाढ़ियूं करियो घर ईंदो में। मां पाण खे बि बिलो लॻंदो हुउसि। हाणे त माण्हुनि जी कतार में आहियां। सच पुछे त नशे छॾण खां पोइ इंसान थी पियो आहे। हीअ काइनात ख़ूबसूरत थी लॻे। अमां हीअ काइनात ख़ूबसूरत थी लॻे। तोखे बि वणा थो। अरे अब्बा मां खे त बचड़ा अखियुनि जा तारा लॻंदा आहिनि। वो भले हू केतिरा बि बिगड़ियल छो न हुजनि। अमां हिकिड़ी मिंथ कयां। चओ अब्बा। मुंहिंजा दोस्त वञनि था लाहौर। अमां मुंहिंजी दिलि बि चवे थी त जेकर लाहौर ॾिसी अचां तुंहिंजे लाइ गाना बुड़ा मुंडियूं फुला खोड़ सारा वठी ईंदुसि। 10-12 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे। अमां तूं रुगो इजाज़त ॾे। अब्बा ॻाल्हि अहिड़ी कई अथई जो तोखे त रोके बि नथी सघां। मां बि लाहौर थियण आहियां। मां पंध परे आहे। अबे सां गॾु वई हुअसि न मूंखे ख़बर आहे। अब्बा छल तूं एतिरो पंध करे सघी ऐं नशे मां हाणे त उथियो वई। अमां तूं रुगो मोकल ॾे। पोइ मां ॼाणा त जबलनि जो पंध ॼाणा। सभिनी लाहौतुनि खां अॻ में ॾिसंदी आहे। मां कीअं ॾिसंदसि अब्बा। मां त हिते वेठी हूंदुसि ख़्याल सां पंध कजांइ। अब्बा हुते नांग बलाऊं ॾाढियूं अथई। आउं त चवां थी बसर गॾु खयो वञ खीसे में। पर वञूं कॾहिं था। अमां सुभाणे परीहं जेको जुमो आहे न इन जुमे ते वेंदासीं। अमां पर कुझु पैसा घुर्जे। मूंखे ख़बर हुई इहा तूं ज़रूरु ॻाल्हि कंदे पैसनि जी। मूं वटि त कोन्हनि पर तूं फिकुर न कर। किथां न किथां पट सट करे तोखे ॾियां थी। अमां कुझु मूं वटि बि आहे। कुझु तूं करे ॾींदे नी जजा थी पवंदा। दोस्तनि जूं सुखड़ियूं पाखड़ियूं बि वठणियूं आहिनि। तुंहिंजे लाइ बि वठणियूं आहिनि। सदोरी जी जी मामा। हिकु ॻाल्हि कयां। ज़रूर मामा। तोखे घणो वक़्तु थियो आहे घर छॾे। पर इहो सोच हुते तुंहिंजो पीउ बि आहे भेण बि आहे भाउ बि। हा मामा उहे त मुंहिंजा माण्हू आहिनि। उन्हनि खां सवाइ ॿियो आहे बि केरु। मां चाहियां थो त उन्हनि जी सुध संभाल ई अचां। कहिड़े हाल में आहे घटि में घटि तुंहिंजे दिलि खे तसली त मिलंदी। मामा तव्हां वञो भले पर ख़्यालु कजो कंहिंखे बि शक न पए त मां को हिते तव्हां वटि आहियां। हा पुटु कंहिंखे शक न पवे। मां रुगो
अधे साले जे करे थो वञा। तूं हुनजी न्याणी आहे। चवंदा आहिनि त हंधु उहो सड़े जिते बाहि भरे, कहिड़ो सेक अचे पाड़े वारनि खे। मामा तव्हां अॼु न वञो, इलाही देरि थी वई आहे, सुभाणे वञिजो जीअं तव्हांखे उते राति न पए। अमड़ राति उते कीअं थो रहा, तोखे अकेलो कीअं छॾींदुसि मां मोटी ईंदुसि। पर मामा मुंहिंजी ख़बर कंहिंखे बि न पवे त मां को हिते तव्हां वटि आहियां। न मुंहिंजी थी, मां एतिरो चरियो किथे आहियां। माण्हुनि में हुल थी वञे, तूं ग़लती न कर। ठीकु आहे मामा, सुबुह सां वञिजांइ। पर मामा ओॾे वञी न त मुंहिंजे बाबा खे मुंहिंजे तरफ़ खां सलाम ॾिजांइ। बीमारी जा दबा पुछे थी पिरे किथे आ? माई अॼु प्रिया जी याद आई थई। याद बात कोन आई अथम। घर हली मानी पचाए, घर जो कमकार करे, हाणे ने माईअ खे सदाई कुंवार करे आंब कोन विहारी ॾिसांस। मूं पंहिंजी धीउ खे पंहिंजे मामनि ॾे मोकिले छॾियो आहे, हाणे उहे टिकाणे ईंदी छा सम्झई? छो मामन ॾे मोकिली अथई? हा मूंखे ॿुधा, नोहो मुंहिंजी रहे मामन वटि। ॻाल्हि ॿुध, आउं चवई थी ॿिनि ॾींहंनि में वापसि करीस न त सुठो कोन थींदो आहे। कोन घुराईंदोसांसि, मोकल आहे तोखे बि त बशियो खे बि। छो कोन घुराईंदेसि, छो कोन घुराईंदे? आउं चई थी मलूक वॾो ममण मचंदो, ॻाल्हि वॾेरनि ताईं वेंदी, आउं तोखे कोन छॾींदीसि, बुछड़ी थी लॻंदी सही। हा छिकाईंदी सही कोर्टुनि में, पुलिस में। ॾिस तोखे कीअं थी गहलायां, तूं ॾिस जा। हल हल वॾेरी जी चमची। आउं चई थी चुप करे वे, वॾेरे जी चमची खणी मूंसां पक न कंदो कर। हा हल वरी तोखे त चुप कराईंदीसि। छा ॻाल्हि आदि, परेशान पिया लॻो? नादिर भा, जंहिं ॻोठ वारनि लाइ मां सॼी ज़िंदगी वणंदी रहियसि, अॼु उहे ॻोठ वारा मुंहिंजे ख़िलाफ़ थी बीठा आहिनि। इहा ई रस्म दुनिया आहे आदि, जंहिंसां गॾु हलणो ई पवंदो। छो त हुननि जो ॾोह ई न आहे। जिथे इल्म जो सोजरो न हुजे, उते जहालत जी निभोरकारी राति हूंदी आहे। मूंखे कंहिंजी बि परवाह न आहे अदा, न सालार जी न कंहिं ॿिए जी। हीअ मिल्कियत मां छा कंदसि? बसि इन मिल्कियत में बाबा जो खून पसीनो मिलियल आहे, तंहिं करे इन जी हिफ़ाज़त पई करियां। आहे त तुंहिंजी न भेण, मां इन मिल्कियत खे छा कंदुसि? जंहिंजे करे रत रत जो वेरी थी वञे। मूंखे अहिड़ी मिल्कियत में इंट्रेस्ट न आहे। ये तव्हांजी आहे। मूंखे को न को फ़ैसिलो करणो पवंदो। जेकॾहिं ॻोठ वारनि जो इहो ई रायो आहे त जी बिस्मिल्लाह, न त सुभाणे खां हारी ज़मीनुनि ते कोन ईंदा ऐं ज़मीन बंजर थी वेंदी। मुंहिंजा भाउ अदी, तूं वॾी आहीं, तूं जेको फ़ैसिलो कंदीअ मां राज़ी आहियां। बस रुगो तू टेंशन न कर, रिलैक्स रह। वाह बाबा तॻिया वाह, चमचनि जी दुआ सां नेठ वॾेरी महरूअ खे सफ़ा राकेट करे छॾियई। अरे तॻियो आहियां तॻियो, या माई मुरादी आहे न। या माई मूंखे हिन ॻोठ जो आख़िरी शैतान सॾींदी आहे। आख़िरी शैतान मूंखां घटि बाबा। चवंदा आहिनि जंहिं घर में ॿ इब्लीस हुजनि, उन ॻोठ जो त अल्लाह मालिक आहे। बाक़ी चमचनि जी दुआ सां मां वरी ॿिपेरो खड़पील हां, ॿिपेरो खड़पील, समझी वे न? बाबा कीअं तोखे ॿिपेरो चवां? आही से वॾो टलड़ियो। बाबा शाम महरूअ खे नांग ॾंगींदो, छो त असां कमु पको करे आया आहियूं। अरे ॻाल्हि त करे छोरा,
सॼो ॻोठ वॾेरी मेहरूअ जे ख़िलाफ़ आहे बाबा। नंढा ॿार त सॼो हथनि में पत्थर खयूं था वतनि, हणनिसि न। हिन घुर न कमु न कराइजो, हिते कमु न ख़राब थी वञे। ऐं ॿियो त हूअ तुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे। अदा गोहर जॾहिं न वॾो थी वञी गरीब खे यादि कजांइ, मूंखे सिर्फ़ चमचनि जी दुआ सां नंढड़ी गाॾी वठी ॾिजांइ। अड़े कुते वारी भौंक त छॾ, ॼाई न आहे नानीअ मूं हांडे। अड़े ॼाई बा जवान बि थी वई आहे। केरु जवान थी आहे बाबा? मेहरू। मां साफ़ साफ़ थी ॻाल्हि ॿुधाए छॾिया आहे, ज़ेवर त सभई वठंदसि ऐं 20 जरेब ज़मीन पंहिंजे नाले ते कराईंदसि। तुंहिंजे नाले ते कोन कराईंदीमांइ, सिर्फ़ पंहिंजे नाले ते। बस ॻाल्हि बि आहे, इहो त मां अॻे ई सोचे छॾियो हो बानू। हा, पर राॼ अॻियां मेहरूअ खे छिके रखजांइ, डर न कजांइ, इहो मौक़ो ॿीहर न मिलंदई। सब्र कर बानू, जेका मां मेहरूअ सां कंदुमि पहिरीं त उहो फ़ैसिले में ईंदी कोन। जेकॾहिं आई त सॼो ॻोठ फिरी वेंदुसि। इहा त हुनखे बि ख़बर आहे त सॼो ॻोठ हुन खां फिरी वियो आहे। शर्म खां बंगले खां ॿाहिरि निकिरंदी कोन। दुआ कर त मसइलो हल थी वञे। पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ, जॾहिं मोटी अची त ज़मीन जा खाता पंहिंजे नाले ते कराइजांइ। मां तपेदार मुख़्तियारकार सां ॻाल्हाए छॾियो आहे, बसि सुभाणे ई खाता बदिलाईंदुसि। कीअं थी चमाटू हणी मूंखे? अञा ताईं इहो ज़हर मुंहिंजे दिलि ते आहे, न विसरंदो मूंखां। ये चमाट मेहरूअ खे उमिरि भर यादि रहंदी। ऐं गोहर सां शादी मेहरूअ लाइ उमिरि भर जो ज़हनी अज़ाब हूंदो। हाणे आयो न उठ जबल जे हेठां, चए पई त बानो शहज़ादी नथी थी सघे। हाणे मां हुनखे शहज़ादी थी ॾेखारींदमि। शहज़ादी चङो चङो, हाणे ज़बान बंदि रख जेसिताईं इहो कमु थी वञे। ॻोठ वारो, अॼु जेको तव्हांखे हिते गॾु कयो आहे असां, ॻाल्हि जी त तव्हांखे ख़बर आहे। असांजे वॾेरे मोहम्मद लाइक़ जी मिल्कियत हिकु औरत जे नाले यानी वॾेरी मेहरूअ जे नाले आहे। ऐं असां नथा चाहियूं त कंहिं औरत जा हारी थियूं। वधीक मां वैस सालार ख़ान खे चवंदुसि त तव्हां सां मुखातिब थिए। मुंहिंजा ग़रीब ॻोठाणा भाइरो, अस्सलाम वालेकुम। ईअं कंहिं बि तारीख़ में इहो न आहे थियो त जंहिं बि मिल्कियत जा वारिस मौजूदु हुजनि त हुनजी हुक्मरानी हिकु औरत करे। मञा थो त मेहरू मुंहिंजी भेण आहे, पर मां इहो कंहिं बि सूरत में नथो चाहियां त हारियुनि नारियुनि ते हुकूमत हिकु औरत जी हुजे। ॿिज ऐं भाण हू हुन औरत खां वठनि। वॾेरो सालार ख़ान सच पे थो चवे, न वरी इहो मुनासिब आहे, न ई असांखे इहो क़बूल आहे। मां इन करे ई तव्हां ॻोठ वारनि खे हिते गॾु कयो आहे त तव्हांखे मां हिकु औरत जे ग़ुलामीअ खां आज़ादु कयां। ॾिसो न, जेकॾहिं तव्हां सां कॾहिं का एमरजेंसी थी थिए त तव्हां बंगले में कीअं ईंदव? तव्हां पंहिंजा मसइला कीअं हल कराईंदव? छा मेहरू ओताक में ईंदी? तव्हां पाण ई ॿुधायो त हिकु औरत ओताक हलाए सघंदी? इन जे करे तव्हांजी राय ज़रूरी आहे। वॾेरो सालार ख़ान हिन ॻोठ जो मालिक आहे। जेकॾहिं तव्हां सभु हिकु आवाज़ थी करे आवाज़ बुलंद कंदो न त वॾेरे खे पंहिंजी मिल्कियत ज़मीन समेत मिली वेंदी। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांखे वॾेरो सालार घुर्जे घुर्जे घुर्जे? असां छा था चऊं? तव्हां जवाब छो नथा ॾियो? चओ न हा, चओ हा। वॾेरी मेहरू, वॾेरी मेहरू, रेस नादर खान, वॾेरी मेहरू, रेस नादर खान, रेस नादर खान। चइबो त सभु मुंहिंजे ख़िलाफ़ आयो। इहा बि ख़बर पइजी वई। मुंहिंजा ग़रीब भाइरो, तव्हां मुंहिंजी न
पर मुंहिंजे बाबा वॾे लाइक़ ख़ान जी विलज रखी आहे। ॻाल्हि आहे मिल्कियत ऐं उनजो वारिस मां बि आहियां, पर सूरे निसा जे मुताबिक़ मिल्कियत ऐं ज़मीन में न्याणी जो हिसो बि थींदो आहे ऐं मां पंहिंजे हिसे जी मिल्कियत ऐं ज़मीन पंहिंजी भेण मेहरू जे नाले थो कयां ऐं तव्हां सभु राज वारो उन ॻाल्हि जा शाहिद आहियो। पर मां पंहिंजो हिसो ज़रूर वठंदुसि, मां बि हक़दार आहियां। मिल्कियत त छा, पर हिन ज़मीन मां तोखे हिकु कचो भीतर बि न मिलंदो ऐं न ई बाबा जी मिल्कियत में ॿियो कुझु तोखे मिलंदो। अॼु मां हिन ॻोठ वारनि जे अॻियां इहो वचन थी कयां। तूं सुठो नथी करी मेहरू। बस अदा घणी थी। आईंदा जेकॾहिं तव्हां मिल्कियत जी ॻाल्हि कई त पोइ मां विसारे वेंदुसि त दुलाई खान जो पुटु आहीं मुंहिंजो भाउ। लतुनि निड़ीअ ते रखंदोसि तो पंहिंजी ज़ाल जे चवण ते मुंहिंजी भेण खे केॾा टॉर्चर ॾिना आहिनि। हाणे हज़ारे टॉर्चर तोखे मां ॾींदुमि, छो त तूं न भेण जो थी सघे न मुंहिंजो। तो हिकु अयाश परस्त इंसान आहीं। बकवास बंद कर नाज़र। बकवास तू बंद कर। शट अप। न त मां कराईंदोसि इन सॼनि ॻोठ वारनि खां हिसाब किताब। नन सां त जेको हिसाब मां कंदुसि हिते हिन ई मैदान ते। असां उहे हथ ई कराइनि खां कटे छॾींदासीं। जेकी खॼंदा तो कोईरो त ॾिठो आहे सालार, पर ओथर कोन ॾिठो थे। जेकी रत सां भरजी मलीर खां खीर थर तरफ़ रवाना थींदा आहिनि। असां उनखे छा सम्झूं? ईंझर जो किनारो या रनी कोट जो राणो, मोहन जे दड़े जो तातलो या थर जो वाचूड़ो। नाव आहे परू ऐं सुल्तान। पुट आहियूं इन ॻोठ जा ऐं हारी आहियूं साइण मेहरू ऐं नादर खान जा। ॿुधोई या अञा वधीक पार पता ॿुधायूं? हाँ अच गोर अच वरियाम। रईस नादर खान, साइण मारो। रईस नादर खान, साइण मारो। रईस नादर खान, रईस नादर खान, रईस नादर खान, साइण मारो, साइण मारो। अदा मलुक ही कहिड़ियूं ख़बरूं पई ॿुधां? चवनि पिया सालार खान सां ॾाढी थी आहे। हा ॿुधो कोन अथई त रब जी लठ बे आवाज़ हूंदी आहे ऐं सालार सां बि ईअं ई थियो अथई। नक हुजेसि न ॿुॾी में। अड़े अदा इनखे नक किथे आहे? जेकॾहिं पीउ न्याणी खे मिल्कियत लिखी ॾेई वियो आहे त उनखे छॾे ॾियो न। तव्हांखे छा आहे? तव्हांखे त घर वेठे हर शइ मिले थी, पोइ बि पेट नथो भरिजे। हा जी ॻाल्हि त इहा ई आहे न। त चवंदा कोन्हनि जंहिंखे हेर हुजे उनखे केरु पुॼे। बराबर अदा तूं सचो सचे जो पुटु जेका ॻाल्हि करी उहा पत्थर ते लिख। अदा मूंखां बि जेको पुछे थो न आं बि उनखे सरबस्तो अहवाल ॾींदी आहियां। अजी छो थी अच्छे मथे में कूड़णी? कहिड़ो कूड़ मूं ॻाल्हायो? अजी मूंखे त नूरा वारनि जे घरां ख़बर पई आहे त सदोरी नादिर ऐं मेहरू जी गिला करे वई आहे। ऐं तोखे ॿियनि जा कहिड़ा कहिड़ा नाला ॿुधायां? अदा मलुक ख़ैर घुर तूं वॾो बुशामड़ो आहीं। ॿियो बुशामड़ो छा आहे? ममड़े जो ॿियो नस्ल ॿियो वरी छा आहे ख़बर कान अथई? माई तूं त नोड़ीअ मां असर नांग करे छॾी। तूं भले कुझु बि चओ, नोड़ी मां नांग ठाहियो छॾी, बाक़ी आऊं तोखे कुझु बि न चवां। छॾ अदा। बशवर त सब ऑफिसर बदो लगी का नौकरी मिली दई दा न मखणा सच इहो आहे त अॼु वञा पियो लाहौत करण। यार दुआ कजांइ त ख़ैर असां लाहौत करे अचां। पर हा पंधु ॾाढो ॾुखियो अथई, रब ख़ैर सां तोखे पहुचाए। अड़े चरिया हिनखे ई त लाहौत चइबो आहे, जो जबल झागे ऐं माण्हू रास ते, इनखे ई लाहौत चइबो आहे। ख़ैर तूं मूंखे दुआ कजांइ, तुंहिंजे लाइ छा वठी अचां? हिकिड़ो कंगण वठी ईंदोमांइ ऐं हिकिड़ो हार वठी ईंदोमांइ।
लाहौत जूं ये ॿई निशानियूं नायाब थी नायाब कंगण पाए छॾिजांइ मलंग थी वेंदे ईअं सम्झ तो बि ॼण लाहौत कयो ठीकु आहे दुआ कजांइ भला भला हिकिड़ो कोलाबो ऐं हिकिड़ो हा ठीकु हली हल बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अदो बहर आई न घणनि सालनि खां पोइ मूं कयो अथई ख़ुशि त आई न बस यार मिसाल तो के खबर आए तो मां सैलानी आई मामा ॿाहिर ख़ुशि त आहीं न मसे मसे वॾा पेर कया अथई ख़ुशि त आई न थी बस जिंदगी मुसाफ़िर जो बणाए छॾियो अदा बहर वे वे जी शमा अदे ॿार लाइ चांहि त ठाहे हा बाबा मां हाणे ई चांहि ठाहे थी अचां छो अदा ॿार बस वएं त असुल पोइ ते भेरो ई न कई बस सालिया बस आई जे मरण खां पोइ मां अकेलो थो रहियां तो छा थो करे सघां बस दिल जो साथी न रहे तो पोइ मां रही छा कयां सच तो चई अदा ॿार भला पर उहा ई छोकिरी सदोरी नज़र न साथन काॾे वियल आहिनि छा ॿुधाई ॿार भाउ छो साले कुझु थियो आहे छा बस ईअं सम्झ त मुक़दर बाज़ी खेॾी वियो आहे मूंसां हा पर सालिया मुक़दर जी बाज़ी कॾहिं कॾहिं फिरी थी वेंदी आहे भाउ तोखां छा लिकायां था सदोरी गुम थी वई आहे जंहिंजे करे परेशान आहियां जवान धीअ अलाए काॾे हली वई ख़बर न आहे कंहिं ज़ालिम जे वर चढ़ी अलाए काॾे हली वई मुल्क उथलायो अथनि पर ख़बर नथी पवे तूं परेशान न थी सालिया रब कंदो तोखे तुंहिंजी न्याणी मिली वेंदी तुंहिंजा स्वभाव था लफ़्ज़ शाल ईअं हुजे बाक़ी मुंहिंजो अंदरि चीरे पियो थिए भाउ सालिया मां ॼाणा त जंहिंजे दिलि जो टुकड़ो धार थे अंदरि त उनजो छिलंदो आहे मां हिन वक़्तु मौत जी कंधीअ ते वेठो आहियां सालिया पाण में हाणे छा आहे पंहिंजो बेड़ो त भरिजी आयो आहे पर तव्हां आयो त ख़ुशि न हा बसि यार जियूं पिया अचे मामा चांहि वठो बहर तूं सैलानी आहीं मुल्क तो घुमी मुंहिंजी सदोरी मिलई ॿुधाए हाणे तूं परेशान न थी साले इहो बार मूं ते आहे मां कोशिशि कंदुसि त तोखे तुंहिंजी न्याणी ॻोल्हे ॾियां तुंहिंजा वॾा वॾा भाउ सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।